ऐं सभ खां अॻु में चिण संगत जेका ॿारनि जी तनज़ीम हुई जंहिंजो उन वक़्तु सरबराह मोहतरम नासनाई साहिबु हुयो, उन जो मेंबर थियो हाई स्कूल जे दौर में। इहा तक़रीबन 78-79 जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ 79 में मैट्रिक पास करे 80 में GS फेडरेशन मेंबर थियुसि। इन हिसाब सां 42-43 साल मूंखे थियणो घुरिजे। फ़िक्री तौर ते GS सिंध अॻु खां वधीक बहितर ऐं मज़बूत पोज़ीशन में आहे फ़िक्री तौर ते। बाक़ी आउं सम्झां थो त अमली तौर ते असां अॻे खां वधीक तनज़ीमी हिसाब सां एतिरा मज़बूत न आहियूं जेतिरो असां फ़िक्री तौर ते सॼी सिंध में फैलिजी चुका आहियूं, मज़बूत थी चुका आहियूं। असांजे अॼु फ़िक्र खे असांजो दोस्त, असांजो मुखालिफ़ क़बूल न फ़क़ति क़बूल थो करे, पर कंहिं न कंहिं नमूने सां फ़िक्री तौर ते हू मुखालिफ़ हुअण जे बावजूदु बि ॻाल्हि असांजी साॻी थो करे जेका असां कंहिं दौर में कंदा हुआसीं। उनमें तमामु वॾा एतिरा नुक़सान थी चुका आहिनि ऐं नुक़सान थियनि था पिया। तव्हां अंदाज़ो लॻायो त कल्ह 2 ॾींहं खां वठी निजी चैनलनि ते हिकिड़ा मुज़ाकिरा थियनि था। वज़ीर आज़म इफ़्तिताह थो करे या ऐलान थो करे ईंदड़ 10 सालनि में 10 नवां डैम ठाहींदासीं। उन्हनि जे ख़िलाफ़ का बि एतिरी मुतहरिक ऐं मज़बूत ऐं मुनज़िम जदोजहद न फ़क़ति जदोजहद जी शुरूआति नथी थिए, आवाज़ बि नथो थिए। ईअं सिंध सॼी में तमामु घणा अहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि। धारियुनि जी आबादकारी आहे, सिंध जे ज़मीनुनि जी वालार आहे, उन्हनि ते बि एतिरी बहितर मुनज़िम नमूने सां जदोजहद नथी थिए जेतिरी की मुनज़िम पार्टियुनि खे जेका जदोजहद करणु घुरिजे। आउं सम्झां थो पियो त इहो सभ खां वॾे में वॾो नुक़सानु आहे। ज़रे घटि क़यादत साॻी आहे सवाइ हिकद जे, पर आउं सम्झां थो पियो त उन में 2 सबब वॾा आहिनि। हिकिड़ो वॾो सबब आहे वॾी सरकार, जेके असीं चऊं रियासती अदारा, उन्हनि जो हिन महिल नेटवर्क सॼी सिंध में ईअं फैलियल आहे जीअं पुलिस थाणा आहिनि। को बि तव्हांखे ॻोठ, को बि नंढो वॾो शहर, को बि ज़िलो तव्हांखे उन्हनि जे नेटवर्क सां न मिलंदो। अॻे न त कंहिं दौर में असांखे यादि आहे शागिर्दी दौर में हैदराबाद जो या लाड़काणे जो या सखर जो को MLA या को ब्रिगेडियर ॿुधंदा हुआसीं। हाणे असीं सम्झूं था पिया त सिंध जे हर नंढे वॾे शहर में न फ़क़ति उन्हनि जो नेटवर्क आहे, पर उन्हनि जी पहुच असांजे फ़ोनुनि जे ज़रिए, जदीद फ़ोनुनि जे ज़रिए असांजे कारकुन ताईं आहे। पोइ उहे पंहिंजो दाबा इस्तेमालु कनि था, पंहिंजो सभु सोर्स इस्तेमालु कनि था। उन्हनि खे मजबूर था कनि त या त ख़ामोश थी वेही रहे या हथ में ॿिया झंडा खणे। इन करे हिकु वॾो सबबु इहो आहे। ॿियो वॾो सबबु इहो आहे त जेके मज़बूत थियल पार्टियूं उन्हनि वटि जेका क़यादत आहे उन में सिखण लाइ का बि संजीदगी न आहे, उन में मुनज़िम थियण लाइ का बि सोच कोन्हे का। इन करे नतीजो इहो निकितो आहे त असां किथे बि मुनज़िम नमूने सां हिकिड़े अधु ॾींहं जो टेलर कयूं था, सॼे साल में को 1-2 अधु जेको आहे फंक्शन्स कयूं था, न त के मुनज़िम नमूने सां जदोजहद करे, प्रीचिंग करे, तबलीग करे, को टारगेट मुक़ररु करे असीं उन जे ख़िलाफ़ जदोजहद कयूं। अहिड़ी सोता नथी नज़र अचे। उनजो सबबु वॾी सरकार ऐं नंढी सरकार, जेके तव्हां गैर मैच्योर जेको आहे चओ था लीडरशिप, त मां हुनखे नंढी सरकार थो चवां। त नंढी सरकार ऐं वॾी सरकार जो जेको आहे पाण में मिलाप जे करे, ॿिन्हिनि जे असरनि जे करे इहे सभु असर पिया आहिनि। मूं कॾहिं बि कंहिं बि दौर में पंहिंजी पार्टी जे ख़िलाफ़ ज़ाहिरी तौर ते, अंदरूनी तौर ते अहिड़े कंहिं क़िस्म जी का बि ॻाल्हि न कई आहे। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे क़यादत में पंहिंजी अहलियत न आहे। तव्हांखे हैरत थींदी असां वटि हर 2 साल इलेक्शन हर सूरत में थियणी आहे। हीअ सॼी बर सगीर में GS सिंध वाहिद जेको आहे जिस्कम वाहिद तनज़ीम हुई जंहिंमें यूनिट खां वठी तालुका, तालुकनि खां वठी ज़िला, ज़िलनि खां वठी मर्कज़ ताईं मुक़ररु टाइम ते इलेक्शन थींदी। पर तव्हांखे हैरत थींदी त 4 सालनि ताईं असां वटि इलेक्शन न थी आहे। जून में 4 साल पूरा थियण वारा आहिनि। इलेक्शन जो को तसवर कोन्हे। हिकु इहो, ॿियो इहो असां वटि सेक्रेटरीट, माना सेक्रेटरीट पार्टी ढांचे खे हलाइण लाइ मुख्य जवाबदार सेक्रेटरीट हूंदो आहे। सेक्रेटरी, डिप्टी जनरल सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, उहा पोड़नि 4 सालनि खां वठी इस्तीफ़ा ॾेई हली वई आहे जिस्कम खे छॾे। उन जी जॻह ते अॼु ॾींहं ताईं असांजी जेका मौजूदा वक़्त में जेका
क़यादत आहे उन्हनि खे भर करण जी का बि कोशिशि न कई आहे। न त जेके असांजा अदारा आहिनि उन्हनि जी मीटिंग थी आहे, मीटिंग थी करे सॼी सूरत हाल ते जाइज़ो वठिजे आहे। अहिड़ो हाणे मीटिंग थियण जो को बि तसवर कोन्हे कि हिकु अधु ज़िले में का मीटिंग थींदी हुई त बि वाह वाह, न त अलाह अलाह ख़ैर सलाह, तॾहिं नतीजा जेको ज़ाहिर करा इहे निकिरंदा। बाक़ी हम पे इल्ज़ाम तो ऐसे भी है वैसे भी सही, न हम तो बदनाम तो ऐसे भी है वैसे भी सही। असां हर वक़्तु हर हाल में इन ख़्वाहिशुनि जा तलबगार आहियूं त साईं GM साहिब जो फ़िकुरु कामयाबी जी मंज़िल ताईं पहुचे ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी जेका महिनत आहे उहा रहिगान न वञे। असांजी अवल तो आख़िर कोशिशि इहा ई हूंदी, असां कंहिं बि सूरत में कंहिं बि हवाले सां कंहिं बि तरीक़े सां शहीद बशीर ख़ान जी महिनत खे रहिगान थींदे नथा ॾिसऊं। सम्झां थो त जेका GSM जी मौजूदा GSM कोहिमा जी मौजूदा क़यादत आहे उन में को बि हिकिड़ो अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिं जिस्कम खे ठाहिण में को किरदारु अदा कयो हुजे, हिकिड़ो माण्हू बि अहिड़ो कोन्हे। जिस्कम असां सभिनी दोस्तनि गॾिजी ठाही, अब्दुल वाद आरज़ साहिबु, असां शहीद बशीर ख़ान जेतोणीकि जेल में हो पर उनजी ख़्वाहिश उन राज़ीनामो शामिलु हुयो, शहीद शफ़ीक़ रहमान करनाणी, उन्हनि सां सभिनी गॾिजी जेको आहे जिस्कम जेको आहे त ठाहीसीं। तंहिंजे करे हिननि खे त उन ॻाल्हि जो ॾुख अहसासु थिए कोन थो। बाक़ी आउं कीअं जेको आहे कि पंहिंजी हथ सां ठाहियल शइ उनखे तबाह करे उनखे छॾे करे ॿी का शइ छो ठाहींदुसि। मां जेॾी महिल बि का बि अहिड़ी ॻाल्हि थी दोस्तनि जी सलाह सां त उहा जिस्कम ई हूंदी। मुंहिंजो हुन सां को बि इख़्तिलाफ़ कोन्हे, ऐं बाक़ी हुनजा मूंसां कहिड़ा इख़्तिलाफ़ आहिनि उहो हू ॿुधाए, जेके असां पढ़िया आहिनि कंहिं अख़बार में त हुन इहो चयो आहे त डॉक्टर नियाज़ कालाणी जेको आहे शहीद मसूद ख़ान कुरैशी जे क़त्ल जी वज़ाहत करे, मूंखां का लिखत में या का ॻाल्हि या पुछी कोन वई आहे, ऐं ईअं थो थिए त पाण इंसाफ़ कंदड़ पाण, सज़ा ॾियण वारा बि पाण, सो इहा ईअं सूरत हाल आहे। ख़बर न आहे तो कहिड़े क़िस्म जी वज़ाहत घुरनि था, इहा मूंखे न लिखत में आई आहे न अख़बार जे ज़रिए जेको आहे ख़बर पई आहे त मूंखां कहिड़े क़िस्म जी वज़ाहत घुरनि था या मूं ते कंहिं इल्ज़ाम हयो आहे उहो बि नाले जी ख़बर न आहे, न को हुन नालो को ॿुधायो आहे त कहिड़े क़िस्म जो कंहिं इल्ज़ाम आहे। बाक़ी बाख़बर ज़रियनि मुताबिक़ ईअं चयो अथऊं त साईं मुनीर हैदर शाह जेको आहे चयो त बाबा डॉक्टर नियाज़ कालाणी खे इहा ख़बर हुई। मूं जॾहिं साईं मक़सूद ख़ान जी शहादत महिल इहा ख़बर हुई डॉक्टर खे, मूं जॾहिं साईं मुनीर हैदर शाह सां राब्तो कयो हुन चयो मां ईअं कोन चयो आहे, मूं बकौल साईं मुनीर हैदर शाह जे हुन चयो त मूं ईअं चयो आहे त सुनान ख़ान ऐं डॉक्टर नियाज़ खे ख़बर हुई त 23 मार्च जेको 2014 जो प्रोग्राम हो उन मुताबिक़ कुझु न कुझु थियण वारो आहे। मां चयो उन में किथे थो ईअं ज़ाहिर थिए त मां मक़सूद ख़ान जी वज़ाहत कयां, उन में त किथे ज़ाहिर कोन थो थिए। एक्चुअली हक़ीक़त इहा आहे त मूं ते अहिड़ो को न को ख़ुदा ख़ैर करे न को अहिड़ो मसइलो आहे न का अहिड़ी ॻाल्हि आहे। शहीद मक़सूद ख़ान खे शहीद वॾे खे रियासत जेको आहे त शहीद कयो, उन में कंहिं बि कारकुन जो को बि हथु मलुसि कोन्हे। असीं त सभु कुझु हुयासीं हुते, उहो मसइलो न आहे। असीं त एतिरे ताईं दवा सां था चऊं त कंहिं मीटिंग में इहो फ़ैसिलो कोन थियो। मां तव्हांजी तौसर सां इहो ॿुधायां त कंहिं मीटिंग में इहो फ़ैसिलो कोन थियो त शहीद मक़सूद ख़ान जा लाश जेके आहिनि उहे कराची आंदा वञनि। इहो मां तव्हांखे तारीख़ी हक़ीक़त थो ॿुधायां त असां जॾहिं भिरा रोड वञूं पिया कराची खां सभु गॾिजी, जंहिंमें सुनान ख़ान बि हुयो, त हैदराबाद बाईपास ते कोसैन ख़ान जेको शहीद बशीर ख़ान जो ॿियो नंबर ऐं प्यारो पुटु आहे, उन जेको आहे मूंखे फ़ोन करे चयो त चाचा इहो 2 मिंट गाॾी बीहारियो तव्हां सां अमां ॻाल्हाईंदी, माना अदी जेको आहे शहीद बशीर ख़ान जी घरवारी उहा ॻाल्हाईंदी। मां बीठोसि अची मूंखे चयईं त अदा इहे लाश खणाए अचो हेॾे कराची, ॾिसूं त असांखे 23 मार्च कीअं नथा करणु ॾियनि। हक़ीक़त मूंखे इंस्ट्रक्शन हिदायत उतां मिली ऐं उन खां पोइ असांजी का बि ॻाल्हि ॿोल न थी। पोइ असां हिनखे पाण मैनेज कयोसीं, दाबा मिलिया सरकार जा, वॾी सरकार जा, नंढी सरकार जा, एसपियुनि जा, त हितां न वञो हिते हीअं न कयो, हिते न वञो, ॿियनि तव्हांखे सभु सहूलियतूं ॾियूं था। एतिरे ताईं त आख़िरी ॾींहं ते अची हुते कमिश्नर जेको आहे त बाक़ाइदे घेराव करे वेही रहियो, असांजे शहीद ख़ान जे घर में अची हुते वेही रहियो त तव्हां हुते तिब्बत सेंटर वटि जलसो न कयो। त इहो सभिनी खे ख़बर आहे त उन महिल हर सूरत में हर हाल में कंदासीं, उहो फ़क़ति मां ऐं मुंहिंजा दोस्त हुयासीं।
तंहिंजे करे बाक़ी इल्ज़ाम हणण में नबियुनि ते बि इल्ज़ाम लॻंदा आहिनि, साईं GM साहिब ते बि इल्ज़ाम लॻंदा आहिनि। मूंखे हुन ॻाल्हि जी का तकलीफ़ न आहे, पर ॾुख आहे दोस्तनि पंहिंजनि जो जिन लाइ मुआसिब उन्हनि अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हया आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे दिल्ली जेको आहे तो ते सख़्तु सदमो रसियो आहे ऐं सभिनी दोस्तनि सां सलाह में आहियूं त आख़िर जिथे इहा पोज़ीशन हुजे त बजाए रियासत खे जेको आहे ॾोह साबित करण जे असीं पाण दोस्त हिक ॿिए जे गिचड़ी में हथ विझूं। इन सूरताल में छा करणु घुरिजे उन बाबति असां सलाह मशवरा जारी। अहिड़ी सूरताल में त कंहिं बि सूरत में गॾु हलणु मुमकिन कोन्हे। जॾहिं हिक ॿिए ते बजाए हिन जे जो सॼी दुनिया खे ख़बर आहे त हक़ीक़त में मां तव्हांखे तारीख़ी हक़ीक़त ॿुधायां त जेका वॾे जी शहादत हुई असीं उहो साबित कयोसीं त वॾो जेको आहे गैर फितरी मौत मो आहे, वॾो फितरी मौत न आहे मो। इहा असां पॉलिटिकली तौर ते उनखे साबित कयोसीं, छाकाणि त का बि शइ ज़ाहिर न पई थिए। वेंदे असांखे ऑफिशियली रिपोर्ट बि कोन मिली, असां उहा बि रिपोर्ट बि चांडका अस्पताल मां चोरी कराईसीं, चोरी कराए पोइ असां पंहिंजे हथ में कईसीं। त इहा सभु जो सभु असांखे इहो हुयो त शहीद बशीर ख़ान जो जेको आहे मौत रियासती क़तल जेको आहे त साबित कजे, शहादत जेको आहे उनजी थी रियासत जे हथां। ऐं पोइ उनखे वधीक ठपो तॾहिं लॻो जॾहिं असां 2014 ते 23 मार्च जो ऐलान कयोसीं त हुननि उनखे रोकण लाइ शहीद मक़सूद ख़ान जो जेको आहे शहीद सलमान वधे जेको आहे क़तल करे हुनखे जेको साड़ियो। इहो एक्चुअली सबूत हुयो त शहीद बशीर ख़ान खे सज़ा ॾिनी वई 23 मार्च जे प्रोग्राम करण ते, जेको 2014 में जेको असांखे रोकियो वियो। 21 मार्च ते जेको शहीद मक़सूद ख़ान खे शहीद कयो वियो इन नियत सां त हे जीअं 23 मार्च न करे सघनि। ऐं ॿियो इन नियत सां उन्हनि असां इहो साबित कयोसीं त वॾे खे बि सज़ा रियासत तरफ़ां मिली ऐं शहीद मक़सूद ख़ान खे बि जेको आहे रियासत तरफ़ां सज़ा मिली। सबूत हो न त कहिड़ी ज़रूरत हुई शहीद मक़सूद ख़ान खे शहीद करण जी, इहो सबूत हो, फरियादी उहो सभु कुझु हुओ त तव्हां 24 मार्च न कजो। ऐं 2014 खां पोइ अॼु ॾींहं ताईं दोस्तनि वॾा ऐलान कया त हीअं करे छॾींदासीं, हर साल 24 मार्च कंदासीं। 2014 खां वठी 21 ताईं को बि जेको आहे 23 मार्च जो प्रोग्राम न थियो आहे। न फ़क़ति 23 मार्च जो प्रोग्राम न थियो आहे पर सॼी सिंध में 21 मार्च ते बि का हड़ताल न थी सघी। इहो मूंखे पाण खे ख़बर न आहे, मां बग़ैर पैसनि जे अलाए कहिड़ी एजेंसी जो कमु थो कयां, भला वॾो कड़ो को पैसा को सहूलियतूं अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। नथो सम्झां त केर बि बग़ैर पैसनि जे को कंहिंजो कमु कंदो हूंदो। हिकिड़ो बि अहिड़ो ॿुधाइनि त तव्हां पार्टी में हीअ जेका राय रखी, हीअ जेको तव्हां अमल करायो, इहो एजेंसियुनि जी तरफ़ां थींदो ई आहे न। ज़ाहिर ॻाल्हि बाबा तव्हां हीअ एजेंसी जो माण्हू कीअं थियो, बाबा मिसाल ॻाल्हि सुभाणे 6 जून ते धरणो थो लॻे, मां विच में फितरो फसाद कयनि 6 जून ते न हणो, 8 जून ते हणो या धरणे हणण में कहिड़ो फ़ाइदो थींदो। त पोइ तव्हां चओ त बाबा हीअ कंहिं न कंहिं नमूने सां पॉलिसी चेंज थो करे। त बाबा हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो अहिड़ो फ़ैसिलो मुंहिंजे सॼे सियासी केर में 80 खां वठी वेंदे अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो अहिड़ो फ़ैसिलो ॿुधाइनि जेको मां अहिड़े कंहिं क़िस्म जो राय रखी हुजे, अहिड़ो को फ़ैसिलो कयो हुजे। बाक़ी मां दावा सां थो चवां त 23 मार्च 2012 जी राय मुंहिंजी आहे, उहो एजेंसियुनि जे ख़िलाफ़ु आहे या एजेंसियुनि जे फ़ैसिले मुताबिक़ आहे, सॼी सिंध पाण फ़ैसिलो करे। इहो मुंहिंजी राय हुई, थिए 23 मार्च थिए या मुंहिंजी राय हुई। सॼी मीटिंग हुई, मीटिंग में ॿियनि सभिनी मुख़्तलिफ़ राय रखिया। इहा 23 मार्च जी राय मुंहिंजी हुई त 23 मार्च ते पाकिस्तान जी करारदाद थी। 23 मार्च ते असीं उन करारदाद खां हथ मथे करे उन खां विथड्रा थी करे असां पंहिंजी वतन सिंध जी आज़ादी घुर कयूं। इहा मुंहिंजी राय। भले अॼु बि दोस्त घणा जीअरा वेठा आहिनि, उहे हिन ॻाल्हि जी शायदि गवाही ॾींदा मां इहो फ़ैसिलो कयो आहे। ऐं अहिड़ा तमामु घणा फ़ैसिला, मिसाल ॻाल्हि तव्हांजो चैनल आहे मूंखे ख़बर न आहे त बंदि थींदो अलाए छा थींदो हलंदो। मां शहीद मक़सूद ख़ान जे जेको आहे शहादत ते इहो सॼी सिंध खे अपील कई त बाबा तव्हां नथा पुॼी सघो, वेहण जी का ज़रूरत कान्हे का, रुॻो भितियुनि ते लिखी छॾियो कातिल कातिल। इहो मूं चयो आहे जेको अहिड़ो हमला जेको उथी बि चए त भाई हीअ ॻाल्हि मूं कई आहे फलाणी ॻाल्हि, या आउं दावा सां थो चवां त मां लाड़काने शहर में हली बीहां ऐं असांजा मर्कज़ी अॻवान बि मूं सां गॾु बीहनि, ॾिसूं त असांजा लाड़काने जा शहरी कहिड़े माण्हू जे मथे ते हथ था रखनि त हीअ रियासत सां जेको आहे लॻो पियल आहे, रियासती अदालतनि सां लॻो पियल आहे। ऐं दावा सां थो चवां, या वञी जेको आहे फता चने खां पुछो
त उनखे कंहिं बदिरायो पोइ तव्हांखे पाण ॿुधाईंदो जेको आहे बाक़ाइदे कैसेट में टेप थियल आवाज़ ॿुधाईंदो। हाणे अहिड़े क़िस्म जा माण्हू अञा घणा माण्हू हुन सां ॻाल्हि सो कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं ॻाल्हि खां पोइ त ईअं आउं सम्झां थो पियो त असांजी हिकु त पार्टी पॉलिसी इहा रही त असां अहिड़े के अमल में न फ़क़ति पाण शरीक न थियासीं पर सख़्ती सां असां उनखे न ॾींदा आयासीं त अहिड़े के अमल में शरीक न थियो मज़बूती सां असां उनखे रोकींदा आयासीं। इहे जेके बि लापता थिया आहिनि उहे पंहिंजे अमलनि जे करे थिया आहिनि फेसबुक खां वठी वेंदे लॻापनि ताईं ऐं उन्हनि सभिनी जे बारे में तमामु घणो कुझु ॼाणियां थो त कंहिंजो कहिड़ो कहिड़ो वास्तो जेके आज़ादु थी विया आहिनि कहिड़ा कहिड़ा वास्ता आहिनि ऐं उहे छो खॼा पर आउं नथो चाहियां त उन्हनि ते सोच वोट कयूं उहे पाण ते सोच वोट करे आया आहिनि पंहिंजी पोइ इन करे आउं नथो चाहियां बाक़ी जेके मर्ज़ी आहे जेको चए त भाउ मूंखे खणायो बाबा तोखे खणायो त हुनखे कहिड़ो फ़ाइदो थियो रहंदो ईअं थी सघे थो त हिकिड़ो मामूली क़िस्म जो कारकुन जेको साईं खे चवां कुझु न पियो थी सघे उहो खॼण जे करे वॾो लीडर थी वियो ऐं मूंखे इलेक्शन में शिकस्त ॾिनी ईअं बि थी सघे थो अहिड़ो को मसइलो कोन्हे मूंखे कहिड़ो फ़ाइदो थियो या मां हुते बीठो हुउसि अञा इहे तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि त असांजे वॾे खे मुंहिंजे घरां जेको आहे कंहिं गिरफ़्तार करायो इहो वॾे जी बज़मानी हुजे हा पाण त ॿुधाया तंहिंजे करे घणनि ॻाल्हियुनि जे बावजूदि बि सभु ज़ख़्म जेको आहे सभु सूर सभु इल्ज़ाम असां ते आंदा इल्ज़ाम जग जीअण जा सदाईं इम्तिहान में सदाईं निशान ते कंहिंखां का शिकायत न आहे असां पंहिंजी मंज़िल ते अञा ताईं आहियूं उन राह ते हलंदा रहंदासीं पार्टियूं मां तब्दील न कयूं नुक़्ते नज़र मूं तब्दील न कयो आहे त हाणे उहे ॿुधाइनि त जेके मूं ते इल्ज़ाम हणनि था उहे साॻियो नुक़्ते नज़र अथनि या गिड़बड़ करे विया आहिनि पंहिंजी ॿी का संगत बंगत वञी ठाही अथऊं त उहे सभु सबूत आहिनि ॻाल्हियूं आहिनि ऐं इन करे आउं सम्झां थो पियो त इहो फ़क़ति ऐं फ़क़ति कम इल्मी न वणणु न सप जेका रवैया आहिनि उहे हिक ॿिए ते जेको आहे अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम आणनि था न त बाक़ी वरी जॾहिं पंहिंजो मफ़ाद पियो हुजनि त मूंखे सभु अॻ बि घुराईंदा आहिनि त अची बाबा हिते ख़िताबु कर न त कर न ऐलान त बाबा तूं रियासत जो माण्हू आहे तूं नाच जेको आहे कंहिं सूरत में इहे सभु ॿाराणियूं हरकतूं बिल्कुलु ख़ासि तौर ते मज़हबी इंता पसंदी तव्हांखे हैरत थींदी उॿाड़े खां वठी वेंदे जाती ताईं जाती खां वठी वेंदे नगर पार्कर ताईं नगर पार्कर खां वठी वेंदे जकंबा ताईं सॼी सिंध में न फ़क़ति नवां आलीशान पका मज़बूत मदरसा था ठहनि पर ठहियल मदरसा अञा वधीक जेको आहे वसी था थियनि उन में 200 400 500 जेको आहे मज़हबी इंता पसंद तंज़ीमुनि सां लाॻापियल नौजवान जेको आहे उते रहनि था उते तरबियत वठनि था ज़हनी उन्हनि जी तरबियत थी थिए त तव्हां अंदाज़ो हणो त एॾे वॾे तादाद में इन्हनि मदरसनि में पढ़ंदड़ ॿार जॾहिं 10 सालनि खां पोइ तव्हां फारिग थींदा त सिंध जी छा पोज़ीशन हूंदी आउं सम्झां थो पियो त सिंध लाइ इहा भयानक पोज़ीशन थींदी ऐं तमामु वॾो ख़तरनाक असां लाइ इहो मसइलो पैदा थींदो तंहिंजे करे तंज़ीमुनि खे घुरिजे त आम माण्हुनि वटि वञनि उन्हनि खे जेको सिंध जो सेक्युलर जेको मिज़ाज आहे उनखां न फ़क़ति उनखे वाक़ुफ़ु कनि पर जिथे बि मज़हबी इंता पसंद जी का बि ॻाल्हि उभरे उते पुरमन नमूने सां जदोजहद करे उनजे ख़िलाफ़ु जेको आहे बदोबदी बीह रहनि त आउं सम्झां थो पियो उनखे असां ॿुझो ॾेई सघूं था अमली तौर ते मतिलबु विहण जी ज़रूरत कान्हे मिसाल ॻाल्हि उमरकोट में कंहिं मुल्ह ऐलान कयो त अमर जलील ते असां 50 लाख रुपया इनाम था रखूं त जेको हुनखे मारे ईंदो असां हुनखे 50 लाख ॾींदासीं इहो मुकमिल तौर ते हिरास फैलिजी वियो सॼी सिंध जो ॾाप अदीब सियासी कारकुन सभु परेशान थी विया जेके मुल्ह इहा ॻाल्हि कई की आहे ऐं जॾहिं असां उनजे ख़िलाफ़ु 10 तारीख़ ते 10 अप्रैल ते असां उमरकोट में साॻी जॻह ते पुरमन मुज़ाहिरे जो ऐलान कयोसीं त सिंध जूं सभु सियासी धुरियूं उमरकोट जा साञावंद अदीबनि दानिशरनि असांखे चवराए मोकिलियो त तव्हां इहो ग़लति था कयो ऐलान खां वापसि वठो असां चयोसीं ऐलान कंहिं बि सूरत में जेकॾहिं असां वापसि न वठंदासीं जेकॾहिं थियल ऐलान वापसि वरितोसीं त सिंध सियासी तौर ते 10 साल पोइ ते हली वञे हा इन करे असां धमकियुनि तमामु घणो धमकियुनि जे बावजूदि प्रेशर जे बावजूदि असीं न फ़क़ति उहो वरी पुरमन मुज़ाहिरो कयोसीं पर दुनिया ॾिठो त असांजो पुरमन मुज़ाहिरो कंहिंखे भितर बि कोन लॻो
उस ततल उस में असां उते वेठा रहियासीं 2-4 कलाक ऐं पंहिंजूं तकीरूं करे पुरमन नमूने सां मोटी आयासीं ऐं नतीजो इहो निकितो अमर जलील साहिबु इन पुरमन मुज़ाहिरे खां पोइ कंहिं हद ताईं सुख जो साह खयो जेतोणीकि हू तमामु जेको आहे बेडरपो ऐं कंहिं बि ख़ौफ़ में वरितल असांखे महसूसु न थियो। बेडरपो इंसानु आहे जेको चए थो त मुंहिंजी ज़िंदगी जो मालिक अलाह आहे, अलाह खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी जो को मालिक कोन्हे। त उन खां पोइ बि आउं सम्झां थो पियो अमर जलील असांजे हिन पुरमन मुज़ाहिरे खां पोइ वधीक सुख जो साह खयो हूंदो। इन करे थियणु ईअं घुरिजे त जिथे अहिड़े कंहिं क़िस्म जी मज़हबी इंताफ़ जी ॻाल्हि थिए बजाए हिक ॿिए खे डिॼाइण जे सभु ॿाह मेली थी बीह रहूं त असां इन जे ख़िलाफ़ु पुरमन सियासी जदोजहद कयूं त हे जीअं वधंदड़ जेका असां लाइ सिंध में इंतिहाई नुक़सानकार जेको आहे कैंसर जीअं जेको आहे जेको सिंध खे खाईंदो अॻिते हली करे सिंध खे तबाह कंदी इहा सोच उन खे हाणे खां ई रोकियूं त वधीक बहितर। मां सम्झां थो पियो त हिकिड़ो बि शहीद बशीर खान कुरैशी सां लाॻापियल साथी अहिड़ो न आहे जेको असां खां जुदा हुजे। उहो सभु जो सभु सरफराज़ मेमन साहिब खां वठी फ़कीर इमदाद ताईं, फ़कीर इमदाद मगी खां वठी जेके बि सभु असांजा दोस्त आहिनि उहे सभु जो सभु असां सां गॾु आहिनि। शहीद हनीफ सागर बुर्दी बि जेको ओचितो जेको आहे त वफ़ात करे वियो उहो बि असां सां गॾु हुयो। ऐं आउं सम्झां थो पियो त जेके शहीद बशीर खान कुरैशी जा दोस्त हुया साथी हुया जिन कॾहिं बि शहीद बशीर खान कुरैशी खे कंहिं बि क़िस्म न फ़क़ति जवाबु कोन ॾिनो पर हुनजे सॾ ते अखियूं मुटे जेको आहे लेबेक चवंदा उहे सभु जो सभु असां सां गॾु। छाजो आहे जिस्कम? हा हा हर हिक जी मर्ज़ी आहे। जिस्कम जिस्कम आहे इन करे उहा जिस्कम ई हूंदी ऐं उन्हनि जा असां सम्झूं था पिया त इनखे असां अञा न कोई ग्रुप न हूंदो जिस्कम हूंदी। थी सघे थो जिस्कम जेको आहे असां चाहियूं था त जेका जिस्कम अब्दुल वाहिद आरसद साहिबु आहे उन्हनि सां बि कचहरियूं कजनि। ॿिया जेके नाराज़ दोस्त वेठा आहिनि या जेके सफदर सरकी जेको आहे छॾे वियो आहे उन जा दोस्त वेठा आहिनि ॿिया तमामु पुराणा असां सीनियर दोस्त आहिनि। अख़्तर काके पुट सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। इन सभिनी दोस्तनि खे असां गॾु करे असीं साईं GMC जे फ़िक्र खे न फ़क़ति मज़बूत कयूं पर उन्हनि जा पोइ लॻ हिकिड़े मज़बूत तनज़ीम लड़े में जेको आहे समूयल हुजनि, हिक ॿिए सां इज़त एतिराम वारो रवैयो इख़्तियार कनि। असांखे का बि तकड़ न आहे, का बि जेको आहे सो जल्दी कान्हे, को बि लीडर थियण जो को बि शौक़ु कोन्हे पर असां इहो चाहियूं था त हिकिड़ी अहिड़ी मुनज़ुम जमायत हुजे जेका साईं GMC जे फ़िक्र खे संभाले सघे। आहे ईअं छाकाणि तव्हां ॾिसंदव त अब्दुल वाहिद आरसद साहिब जी तनज़ीम ते बैन पइजी वियो आहे। ॿिया बि सभु सही आहिनि, असांखे कंहिंसां बि का शिकायत कोन्हे पर असीं सम्झूं था त हिकिड़ी ताक़तवर मज़बूत जेका तनज़ीम जी ज़रूरत आहे जेका फ़िक्री तौर ते जंहिंमें जो मिसाल ॻाल्हि अॻुवाण जेकॾहिं कहिड़ो को साफ़ इंटरव्यू करे त तव्हां सिंध जी आज़ादी था चाहियो या छा था चाहियो त हू चए न असीं सिस्टम जी तब्दीली था चाहियूं। असीं सिस्टम जी तब्दीली नथा चाहियूं। असां पंहिंजो वतन असां सिंध खे वतन सम्झूं था ऐं सिंध जी आज़ादी जी पुरमन नमूने सां वतन जी हैसियत में सिंधी क़ौम जी हैसियत में असीं घुरंदा कयूं ऐं असां हुनखे कारबंदा आहियूं त उनजो अॻुवाणी कंदड़ आहे उहो अहिड़े क़िस्म जा बयान ॾेई सघे। उनजी अॻुवाणी कंदड़ जेको आहे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में लॻंदड़ जंग में जेको आहे टकराव में का बि धुर न थिए कंहिं हिकिड़ी धुर जे तरफ़ां जेको आहे बैनर खणी गंबट वारे रोड खां वठी वेंदे सचल वारे रोड ताईं को मुज़ाहिरो न करे। असां अहिड़े क़िस्म जी जेको आहे क़यादत चाहियूं था। असां अहिड़े क़िस्म जी क़यादत चाहियूं था जेके फ़िक्री तौर ते बग़ैर ख़ौफ़ जे हू साईं GMC जे जेको आहे फ़िक्र जी चिटी ऐं वाज़े ॻाल्हि कनि। असां अहिड़े क़िस्म जी जेको आहे पंहिंजा अॻुवाण दोस्त उहिदेदार चाहियूं था। असां अहिड़े क़िस्म जा दोस्त चाहियूं था जेके असांजी अॻुवाणी कनि, जेके साईं GMC जी ॾसियल वाट जेका जमहूरी जेको आहे वाट आहे जेको जमहूरी तसलसल आहे पार्टी अंदरि जमहूरियत जो उन ते क़ाइमु दाइमु रहनि तकलीफ़ुनि जे बावजूदि बि त असीं अहिड़े क़िस्म जा दोस्त चाहियूं था, अहिड़े क़िस्म जो माहौल चाहियूं था त इहे सभु दोस्त हिन ते अमल कनि। न कंदा त ज़ाहिर ॻाल्हि आहे का न का शइ त वरी ठहण तरफ़ ईंदी। हा आउं सम्झां थो पियो त असीं नियत चइबो आहे त पथरनि जा रस्ता जेको आहे उहे बि सुठे मक़सद नियत सां जेको आहे त रखण सां ई हल थींदा आहिनि त असीं सम्झूं था त हीउ तमामु पथरीलो जेको रस्तो आहे। असांजी नियत असांजा इरादा को लीडर थियण जा या अॻुवान थियण जा या ॿिए कंहिं हवाले सां
और न आहिनि। असांजी सभिनी दोस्तनि जी इहा हिकिड़ी गॾियल सोच आहे त साईं GM जे न फ़क़ति फ़िक्र ते कारबंद रहिजे पर उनजे मक़सद खे हासिलु करण लाइ हिकिड़ी मज़बूत फ़िक्री तनज़ीम जेको आहे ठाहिजे जेका हर सिंध जे नंढे वॾे मसइले ते पंहिंजो भरपूर मुतहरिक किरदारु अदा करे बग़ैर कंहिं लालच ख़ौफ़ ख़तरे बग़ैर कंहिं टेलीफोन अचण जे ऐं पोइ चुप करे वेही रहिजे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां मथां थी करे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हू कंहिं बि धुर ॿाहिरि मुल्क जी एजेंट न हुजे। हू पंहिंजे नुक़्ते निगाह मुताबिक़ जेको आहे त साईं GM जी नुक़्ते निगाह मूजिबि जेका जदोजहद करे कंहिंजो एजेंट थी करे जेको कमु न कजे। तंहिंजे करे असां कंहिंजो बि एजेंट थियणु कंहिं बि ॿाहिरि मुल्क जो अलफ़ बे ते से कंहिंजो बि एजेंट थियणु क़बूल न कंदासीं। कंहिं बि हवाले सां असीं ॿाहिरि जेको आहे त पैसनि जे हवाले सां या मिलिटेंट्स जे हवाले सां का बि सपोर्ट न वठंदासीं। इहे असांजा मेन नुक़्ता हूंदा ऐं असीं साईं GM जे फ़िक्र तहत पुरमन हथें ख़ाली अवाम जी गॾियल ताक़त गॾियल जदोजहद गॾु थियण जे बुनियाद ते अवाम खे गॾु खणी करे असीं पंहिंजी जदोजहद